सुप्रीम कोर्ट में मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में केस जी ॿुधणी। KPK जो एडवोकेट जनरल अदालत में पेश। PP नून लीग ऐं JUI जे सुन्नी इतिहाद काउंसिल जी दरख़्वास्त जी मुखालफ़त। मजमूई तौर ते 77 सीटूं तकरारी आहिनि। सुन्नी इतिहाद काउंसिल जे वकील फैसल सिद्दीकी जी अदालत खे आगाही। वाज़े आहे त सीटूं सियासी मुखालफ़नि खे ॾिनियूं वयूं। जिन पार्टियुनि खे फ़ाइदो ॾिनो वियो आहे उहे कहिड़ियूं आहिनि? चीफ जस्टिस जो वकील खां सवाल। इद्दत में निकाह वारे केस में अहम अॻ भराई। इस्लामाबाद हाई कोर्ट इद्दत में निकाह वारो केस ॿी अदालत मुंतकिल करण वारी इस्तदा मंज़ूर करे वरिती। इद्दत में निकाह वारे केस जी ॿुधणी हाणे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मोहम्मद अफ़ज़ल मजोका कंदो। ख़ावर मानिका गुज़िरियल ॿुधणी ते जज शाहरुख अर्जुमंद ते बेतमादी ज़ाहिर कई हुई। जज शाहरुख अर्जुमंद केस ॿी अदालत मुंतकिल करण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट रजिस्ट्रार खे ख़त लिखियो हो। PTI बानी शाह महमूद कुरैशी लॉन्ग मार्च ऐं भञड्रा जे ॿिनि केसनि मां बरी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद जे जुडिशियल मैजिस्ट्रेट एहतिशाम आलिम बानी PTI ऐं शाह महमूद कुरैशी जी बरीअ जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। असद उमर, अली मोहम्मद ख़ान ऐं मुराद सईद खे बि ॿिन्ही केसनि मां बरी कयो वियो। PTI बानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ कोरड़ा थाणे ते केस दाख़िल थियल हुआ। इस्लामाबाद हाई कोर्ट में शायर अहमद फरहाद जी बाज़ियाबी बाबति केस गुज़िरियल ॿुधणी जो हुकुमनामो जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कयानी हुकुमनामो जारी कयो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील ॿुधायो त अहमद फरहाद हेल ताईं घर नाहे पहुतो। वकील मौजिब अहमद फरहाद मुज़फ़राबाद जे केस में जिस्मानी रिमांड ते आहे। एडिशनल अटॉर्नी जनरल दरख़्वास्त गैर असराइती हुजण जो नुक़्तो उथारियो। लॉ ऑफिसर मौजिब अहमद फरहाद जी बाज़ियाबी खां पोइ दरख़्वास्त असराइती नाहे रही। दरख़्वास्त में अहमद फरहाद खे अगवा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी भी इस्तदा कई वई हुई। दरख़्वास्त में अहमद फरहाद खे अगवा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी इस्तदा कई वई हुई। हुकुमनामो जारी। हैदराबाद में सिलेंडर फाटण वारे वाक़े में फौतुनि जो अंग 12 थी वियो। सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड में दाख़िल वधीक 2 ॼणनि दम ॾेई छॾियो। फौतुनि में 4 सालनि जो अली रज़ा ऐं 45 सालनि जो अकरम शामिल। 7 जी हालत ॻणतीअ जोगी। सिलेंडर फाटण वारे वाक़े जो केस 4 ॾींहनि बाद पिंजारी थाणे ते सरकार जी फरियाद ते दाख़िल। दुकान मालिक बाबूद्दीन पुट ऐं दुकान हलाईंदड़ अकरम केस में नामज़द। सिंध में पोलियो खां बचाव वारी मुहिम जी अॼु खां शुरूआत। मुहिम अॼु खां 9 जून ताईं जारी रहंदी। 54 लख ॿारनि खे फुड़ा पीआरिया वेंदा। 35,000 वर्कर्स मुहिम में हिसो वठंदा। 4,000 खां वधीक एहलकार मुक़रर। कराची में एक्साइज नारकोटिक्स टीम जूं कामयाब कार्रवाइयूं। मनशियात फरोश गिरफ्तार। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयुनि दौरान 3 मनशियात फरोश गिरफ्तार। मनशियात हथ केस दाख़िल। कोरंगी रोड ते चिन्यूट अस्पताल वेझो कार्रवाई दौरान मनशियात फरोश मोहम्मद तौसीफ़ गिरफ्तार मनशियात फरोश जे कब्ज़े मां 430 ग्राम आइस ऐं 100 नशियावर गोरियूं हथ कई वियूं। गिरफ्तार मनशियात फरोश पोश इलाइक़नि में थींदड़ डांस पार्टियुनि में नशियावर गोरियूं सप्लाई करण जो इंकिशाफ कयो। मंगो पीर मां भी 2 मनशियात फरोश मोहम्मद आलिम इमरान गिरफ्तार। 500 ग्राम क्रिस्टल हीरोइन हथ। मलीर जे खोई ॻोठ में हंटर स्टेडियम वेझो मनशियात जे बदनाम अॾे ते छापे दौरान 2 मनशियात फरोश फरार। 480 ग्राम क्रिश हीरोइन हथ। मीरपुर माथेले जी दहशतगर्दी टोड़ अदालत में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कत्ल केस जी ॿुधणी। जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर अदालत में पेश। ब्लाइंड केस आहे। शक जी बुनियाद ते 3-4 माण्हू तहवील में वरिता विया आहिनि। जेको बि क़त्ल में मुलविस हूंदो खेसि गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वेंदो। जांच ऑफिसर जी अदालत खे आगाही। केस बाबति मुकमल रिपोर्ट्स ईंदड़ ॿुधणी ते पेश कयूं वञनि। अदालत जी हिदायत। अदालत केस जी वधीक ॿुधणी 6 जून ताईं मुलतवी करे छॾी।
सिंध में 12वीं क्लास जा इम्तिहान जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में पेपर वक़्त खां अॻु आउट। कराची में 12वीं क्लास जे इम्तिहाननि जो ॿियो ॾींहुं 12वीं क्लास जे केमिस्ट्री जो पर्चो शुरू थियण खां अॻु ई लीक थी वियो। मंझंदि जी शिफ्ट में 12वीं क्लास जे अंग्रेज़ी जो पर्चो वरितो वेंदो। कुनरी में मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड 12वीं क्लास जो 12वीं क्लास जो पेपर आउट थियण ते मुलतवी करे छॾियो। 12वीं क्लास जे अंग्रेज़ी जो पर्चो वक़्त खां 3 कलाक अॻु सोशल मीडिया ते वायरल थी वियो। मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड जी इंतिज़ामिया जो चवणु आहे त मुलतवी कयल पर्चो 10 जून ते वरितो वेंदो। ठारूशा वेझो कचे जे इलाइक़े में 2 धुरियुनि में झेड़ो। औरत समेत 2 ॼणा क़तल, 3 ज़ख़्मी। ॻोठ अहमद कल्होड़ो में कल्होड़ा बिरादरीअ जी 2 धुरियुनि में ज़मीन जी मालिकियतां झेड़ो। धुरियुनि जी हिक ॿिए जे घरनि ते फायरिंग। परवीन खातू ऐं मुमताज़ कल्होड़ो मारिजी विया। गोलियूं लॻण सबबि मुख्तियारा ऐं बुशरा समेत 3 औरतूं ज़ख़्मी। इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। हिक औरत जो मण वारिसनि इस्पताल पहुचायो। कंडियारो भरिसां ॻोठ रमज़ान मल्ला में मुबैना कार इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार शाहनवाज़ मल्ला पंहिंजी ज़ाल हकीमा खे कुहाड़ियूं हणी क़तल करण खां पोइ सुभाणे खे बि मौत जी निंड सुम्हारियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फ़रार थी वियो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। पिथोरो में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ वापारी इतिहाद जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त शहर में चोरियुनि जी वारदातुनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, पर पुलिस ज़ाब्तो आणण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। दुकाननि जे खाट जो केस कराइण बावजूदि पुलिस चोर गिरफ़्तार करण लाइ तयारु आहे। जामशोर में 3 ॾींहं अॻु झेड़े दौरान ज़ख़्मी थियल पोरिहत फौत। वारसनि जो लाश रखी धरणो। मक़तूल जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इंडस हाईवे ते धरणो। हमले में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, वारसनि जो मुतालबो। अमरीका जे अॻूणे सदर गिरफ़्तारीअ जी सूरत में सख़्त अवामी रद्दअमल जो इशारो ॾेई छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो त हू न्यूयॉर्क ज्यूरी ज़रिए पंहिंजे तारीख़ी सज़ा खां पोइ घर या जेल में क़ैद खे क़बूल कंदो, पर अवाम लाइ उन खे क़बूल करणु ॾुखियो हूंदो। हू नवंबर में थींदड़ चूंडनि में कामयाबी माणे पंहिंजो पलांद वठंदो। मालदीव जो फ़लस्तीनियुनि सां एके जो इज़हार। मालदीव इसराइली शहरियुनि जे मुल्क में दाख़िल थियण ते पाबंदी मढ़े छॾी। सदारती ऑफिस मूजिबि मुल्क में इसराइली पासपोर्ट रखंदड़नि जी दाख़िला ते पाबंदी मढ़ी पई वञे। काबीना इसराइली शहरियुनि जे मुल्क में दाख़िल थियण बाबति क़ानून में तब्दीली जो फ़ैसिलो कयो आहे।